किर्गिस्तान जे राजधानी बिश्केक में मुकामी माण्हुनि जे मछरल हजूमनि पारां पाकिस्तानियुनि समेत परॾेही शागिर्दनि ते हमला। 3 पाकिस्तानी शागिर्द मारिजी वञण जा इतला। मछरल मुकामी माण्हुनि बिश्केक जे हॉस्टल्स ऐं निजी रिहाइश गाहुनि ते चढ़ाई करे पाकिस्तानी ऐं ॿियनि परॾेही शागिर्दनि ते हमला कया। केतिराई पाकिस्तानी शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं हॉस्टल्स जे कमरनि ऐं निजी रिहाइश गाहुनि में महसूर बणियल। किर्गिज़ पुलिस पारां सूरतहाल ते ज़ाब्ते जूं कोशिशूं। पाकिस्तानी सफ़ीर हसन अली ज़ेगम शागिर्दनि जी मारिजी वञण जी तरदीद कंदे चयो आहे त कुझु पाकिस्तानी शागिर्द ज़ख़्मी थिया आहिनि। पाकिस्तानी सफ़ीर पारां शागिर्दनि खे रिहाइश गाहुनि ताईं महदूद रहण जी हिदायत। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।